खानो तो खे मां रखंदुसि। खानू कानून जो मुजरिम आहे। खानू कानून जो मुजरिम आ? पर जंहिंकी कुछ हिननि खानू सां वर्ताव कयो आ उन जो हिसाब केरु ॾींदो? खानू कानून जो मुजरिम आहे ऐं मुजरिम सां अहिड़ो ई वर्ताव थींदो आहे। वठी हलो थाने ते। खानूअ खे मां थो ॿुधायां त कानून खे मज़ाक सम्झण जो अंजाम छा थींदो आहे। कमदार ईअं न सम्झजांइ त इहा ॻाल्हि हिते ख़तम थी वई। रांदि जी शुरूआत तो कई आहे ऐं रांदि जी पुॼाणी मां ख़तम कंदुसि। मां मीर ख़ान तो खानूअ खे ॿधी घटी घटी में घुमायो आहे। यादि रखजांइ कमदार, जेकॾहिं मां तुंहिंजो इहो पट कोन आहे ईअं ॻिचीअ में विझी ॻोठ जी घिटी घिटी में सरगस न करायो त मुंहिंजो नालो बि मीर ख़ान न आहे। जेकॾहिं मां इहो कमु न कयो न त मुछूं ॾिसी थो न मुछ ते हथ त मां मुछूं कुड़ाए वेंदुसि, घटी घटी घुमाईंदुसि। अम्मा छा बाबा के पुलिस मारे छॾी? खेर घुर अब्बा खेर घुर। अलाह कंदो तुंहिंजो पीउ खेर सां घर ईंदो। माण्हू त चवनि पिया त बाबा के पुलिस कोन छॾींदी। पुट माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे छॾ, तूं अलाह साईं खां दुआ घुर त तुंहिंजो पीउ खेर सां घर अचे। अम्मा अलाह कंदो बाबा अची वेंदो, तूं रो न अम्मा। न पुट रोआ नथी, पर हिन अखियुनि खे केरु सम्झाए। अम्मा रोई थी तॾहिं त अखियुनि मां पाणी थो अचे। छा कयां पुट, तुंहिंजे पीउ खां सवाइ घर जहन्नम थो लॻे। पर जॾहिं बाबा घर हूंदो आहे तूं हुन सां विढ़ंदी आहीं। पुट मां त इन करे विढ़ंदी आहियां न त तुंहिंजो पीउ सुधरी वञे, अहिड़ा कम ई न करे जिन कमनि जे करे हिन घर मथां मुसीबत अचे। अम्मा बाबा ईंदो त पोइ मुसीबत कोन ईंदी। पुट हाणे त तुंहिंजे पीउ जो छुटणु मुश्किल थो लॻे। पुट दुआ कर त तुंहिंजो पीउ जल्दी छुटी अचे। बाक़ी जेके कम कया अथई न लॻे कोन थो त छुटी ईंदो। अम्मा मां दुआ कयां थो अलाह साईं जल्दी बाबा के ॿाहिरि आणींदो। मुंहिंजा अलाह तूं मुंहिंजे बाबा के जल्दी आण। न बन जी अदा। तोखे हुन वक़्तु खुड़क ई न पई जॾहिं कमदारनि खानूअ ते हला कई? अदा कमरे में निंड पियल हुअसि। निंड पियो हुअसि? हाँ हाँ फायर तो मूं ॿुधियो आहे, पर मूं अदा नबन खे उथारण मुनासिब न समझो। मूं सोचियो त मतां अदा नबन खे उथारियां ऐं ही कुछ करे न वे। शाबस हुजे बच्चा, शाबस हुजे। जे इहो मामिलो मूं मथां हुजे हा त पोइ केॾो पछताई आहे। अल्लाह पनाह ॾे, तो मथां त कोन हो आहे न। तुंहिंजे लाइ इहो मूं मथां न आहे, पर हुननि मीर जे दिलि ते वार कयो आहे, दिलि ते। पुट जेको थियो उनखे छॾ, हाणे छा करणो आहे इहो सोच। बाबा खानू मथां 3-4 केस आहिनि, केतिरनि जी ज़मानत कराई, केतिरनि जी कराईंदोसांसि। अदा कोशिश कंदे त ज़मानत तूं थी वेंदी। इहो मां हूंदो आहे जो सूबेदार हिकु ई ॾींहं में चालान करे जान छॾाईंदो आहे। खानू खे एतिरो जल्दी चालान कोन कंदा, घटि में घटि महीनो 2 लाकअप में रिमांड ते रखंदसि। पोइ अदा खानू घर त रुली वेंदो, अकेलो घर अथसि। इहा ई त गणती आहे। सुभाणे कोशिश करे वकील सां मिली खानूअ जा केस था हलरायूं। मन जज खे रहम पए
ऐं खानूअ जी ज़मानत मंज़ूर करे। जैसी तई अगियूं पोयूं चोरियूं न पासे न हथ न कटजोसि। घबराइण रहीस। जैसी तई अगियूं पोयूं चोरी न पासींदो इहो नाश्तो हिन जो हलंदो रहंदो। थकजी पवंदे सूबेदार, थकजी पवंदे, पर जो पाण ते राम खा ही खानो जो जिस्म आहे जेको ॿाहिरि मां बची तयारु थियो आहे। कुट तूं छा सची कराईंदे मूंखे? विण जेको विण थी फेर मूंसां। अञा तुंहिंजी ज़ुबान हले थी? बाबा तो कम कर या ज़बान काकरे मां कढी ॿाहिरि उछलाइसि त काव ऐं कुता खाइसि। नकी हूंदसि नकी तोखां वधीक घबराए न कंदो। माण्हू जी ज़ुबान थो कढी। खबरदार आहे तूं छो नथो कढी? हाँ तूं ज़बान कढ न। कुटे कुटे साणो थी पियो ऐं हुनखे बि बेश कयो थी। वरी होश में अचे त सेख दिलजास हथ। जल्द चालान करण जी कोशिश न कजांइसि न त मीर ज़मानत कराईंदे देरी न कदुसि। घबराए न रहीस। रुगो मुंहिंजो खीसो गरम रख। पोइ खानू जे मथां एतिरो त केसनि जो एफआईआर दाख़िल थो करायां जो ज़िंदगी जेल में ॻरी वेंदसि। हिकु केस जी ज़मानत कराईंदो त बि जान न छुटंदसि। मीर वॾो शातिर माण्हू अथई, इहो ख़्यालु कजांइ। रहीस जेकॾहिं हू मीर आहे त मां दाऊद आहियां, कानून जो पुराणो खिलाड़ी। जंहिं ॾींहुं हिकु केस मां ज़मानत कराए वठी वञण जी कंदुसि उतां ई मां ॿिए केस में गिरफ़्तार कंदोमांसि। रहीस ओए दाऊद, इएं मूंखे तो मां इहा ई उमेद आहे। मीर खान मां सुभाणे कोर्ट वेंदुसि। अल्लाह ख़ैर कंदो, जल्दी खानून जा केस हलवाईंदुसि। जेतिरो जल्द थी सघे वकील साहब। जे खानू दाऊद जे रिमांड में रहियो न त इहो सूबेदार दाऊद खानू खे मारे विझंदो। घबराए न मीर खान, कानून सूबेदार हथ में न आहे। वो वॾो ज़ालिम आहे वकील साहब, कुझु बि करे सघे थो। अल्लाह ख़ैर कंदो, एतिरी अंधेर नगरी न आहे। मां मञा थो त दाऊद ज़ालिम आहे, पर मां उनखे मुंहुं ॾेई वेंदुसि ऐं सुभाणे ई खानू खे चालान कराए जेल मोकिलियूंसि था। हाणे सूबेदार दाऊद जो बिलो करणो ई पवंदो। घणो ई सोचियमि त छॾे ॾियां, सरकारी माण्हू आहे, पर न यार, हू रेस मिठल जो पालतू कुत्तो बणिजी चुको आहे। पोइ मीर खान हॾीअ अॻियां उछलायोसि। इहो कुत्तो हॾीअ ते न मुड़ंदो। हाणे हिन कुत्ते खे ॻिचीअ में गट विझणो पवंदो। गट। मीर खान मां त चवंदो मां सूबेदार दाऊद सां हथ चोराम न कर। ईअं थिए जो हू वधीक बिगड़ी वञे। न मूसा खान न। जेसि ताईं सूबेदार दाऊद जो मथो न फाटंदो न पेर ते न ईंदो। घणो ई ॿियनि जो रतबो आयो अथई। मीर खान जीअं तव्हां मुनासिब सम्झो। जेको चठ ॾिसी न अचे उनखे लठ ॾेखारणु लाज़मी आहे। हिकु सांटो त दाऊद खे ज़रूर ॾिबो। जाते एतिरा केस कमाए आयो आहियां उते हिकु केस ॿियो बि कमाए ईंदुसि। बाक़ी पंहिंजे हथनि जी ख़ारिश दाऊद मथां ज़रूर लाहींदुसि। ओ बुहारन वारा अब हेॾे
बुहारे वारा अब पेरी हेडा अच। अरे हेडे अच अगर में मां साडू क्यों थमा हेडया जिस जे हेडे ना आए न पा बुहारा कोन वठंदी सही। हाँ न मां हेडे तो वञा न हेडे तो वञा, मां विच ते वियां तो जेके वठण आहिनि त अची वठी। बाबा घणे जाए 5 रुपया किलो। हां ब मुके रुपया हिकड़ो चंगी तरह दी जाए को लेवा हुजे न। ए कच्चा सर लगा पिया है ने। कच्चा ना है त बियो वरी कढ़ो सली चंगा खाया थी। हां वठ 10 रुपया आ वठ बाकी बच हेलो खायो चंगा है। अरे हेडे हाथी ए वठ पंजा बुहारा ए कच्चा सर केर वठंदी वही टुटी पवन में खाली खंदस बाकी पंहिंजे पैसा मोटाए दी। वठो त पाए पैसा। हां वठो पंहिंजा पैसा रोक ठो करे अकेले गिटी में न अच जाए। हां अम्मा जो बुखार घणो थे न तो मां डॉक्टर खे वठी। अरे अब्बा तू इन वक्त बार किथा डॉक्टर खे वठी ने भला दुकान ता वनी बुखार जी गोरी वठी अचा। अब्बा तू छॾ गोरन खे लागंदो मूंखे बुखार छॾे वेंदो। अम्मा दवा न खाईंदे तो बुखार वधी वेंदई। अरे अब्बा जेकॾहिं वधियो घणनि सुरनि खां जान छॾाए वञी अलाह खे प्यारी थींदसि। अम्मा मूंखे अकेलो छॾे वेंदी। अब्बा तोखे तुंहिंजे पीउ सां छॾे वेंदसि। अम्मा मां त तोसां ई रहंदुसि। अरे अब्बा मां बि त तोसां ई गॾु आहियां न। हाणे राति घणी थी वई आहे, सुम्ही पओ। मीर ॾींहों ॾींहुं हद खां वधंदो पियो वञे। जेकॾहिं अञा बि मीर खे ॾावण न विधोसीं न त पोइ गिच में बची वेंदो। आचर ऐं खानू जे जेल वञण खां पोइ मीर जी अधु ताक़त मरी वई आहे। जेकॾहिं तूं हुकुम करी त लेटाइण में देर न कयूंसि। जबर मीर सियाणो कहां अथई, मीर खे लेटाणो बि हथ खे जो लेटाणो आहे। जेकर मीर में हथ विझणो आहे त सोचे समझी विझणो आहे। कमदार डिॼी थो छा? जबर डिॼा कोन थो, डिॼ त मुंहिंजो अंगूठो, पर मीर में तव्हांजो वार करिणो आहे पहिरियों आख़िरी। जॾहिं मीर बची वियो त ॿीहर वार करण जो मौक़ो बि कोन ॾींदी। कमदार मां मञा थो त मीर हींअर मस्त हाथी आहे, पर हाथीअ खे पंजोड़ में फासाइण मूंखे बचे थो। वैसे चई त पोइ पंजोड़ तयार कयूं। पंजोड़ तयार आहे, पर मां चवां थो त कमु अहिड़ो करणो आहे जो मीर जे खून जा दाग असांजे कपिड़नि मथां न लॻनि। उतार इन लाइ त चवां थो त बाबा मीर लाइ एॾो कानून रस्तो कसियो, जंहिं हुनजे वरनि में एॾो तो उछायोसि जो मैदान छॾे भॼण जी करे मथां असीं वार कयूंसि। पोइ ॾिस त कहिड़ा तमामु कमु करे छॾियूंसि। ईअं ई करणो पवंदो, इन लाइ देग खे अञा बि गरम करणो पवंदो। उतार देग त गरम आहे, वधीक गरम करण लाइ तव्हां हुकुम कयो, छा करूं? कमदार मीर जो हींअर तर में नालो आहे ऐं इन नाले खे धूड़ में मिलाइण जे लाइ मीर जी चोरी करणी पवंदी। जॾहिं मीर जो दर भॼंदो न तॾहिं मीर आपे खां ॿाहिरि निकिरी ईंदो।
ऐं जॾहिं पताल थी ॿाहिरि निकिरी दो तॾहिं मीर ते वार करणु सवलो थी पवंदो। तव्हां बसि रुगो समझी वियासीं रहिस, समझी वियासीं। जल्द ॿुधंदे त मीर जे वाड़े जो दर भॻल हूंदो। अदा साजर तो मोटंदे डबल थी सके तो त देर थी वञे ऐं राति मोटी न अची सघां। तूं भटको न कजे। ऐं ॿी ॻाल्हि, ॾींहं जो भले रुलंदो त ॼाए, राति जो घर जो जी ख्याल कजे। पुट राति कीअं थी करे मोटण जी कजांइ। हा बाबा, रेस सां शहर थो वञा ऐं खानमो जो बंदोबस्त करणो आहे। वरी वापसी ते रेस पंहिंजे ॻोठ वठी थो वञे ऐं विहारे थो छॾे। बाबा वरी बि मां कोशिशि कंदुसि मोटी अचण जी। अदा हितां जी तूं ग़लती न कर, खानो जो सोच। बाक़ी अदा अटक ढो कयो, वो तव्हांजो भाउ आहे, तव्हांखे हुनजी का फिकर कोन्हे? उहो पंहिंजो आहे। ॾींहुं ॿ देर सां छुटी आयो त बि ख़ैर आहे, असां हिते मौजूदु आहियूं। पर खानो जो घर ई अकेलो आहे। सच पुट, खानो जो घर ऐं माल सफ़ा रुली वियो। पोइ नंढड़ो पुट अथसि, हुनजी माल जी संभाल केरु कंदो? बाबा बाबा इन्हीअ करे त मूंखे खानूअ जो वधीक फिक्र लॻो पियो आहे। लॻो न? जी दा। हेॾा अच। पुट मोटण जी कजो। हा बाबा। इधड़ किथे भी नजर कोन थो अचे। हाँ? लगे तो त के गुर में वञी लिखियो आहे। हाणे तूं हीअं कर, घर हलण जी कर। मां शहर खां थी अचां। ठीकु आहे? सभु सभु सनायूं। सभु सनायूं।